मिस्टर सुखिया तपेदार जा कातिल अञा छो गिरफ्तार न थी सघिया? सर तपेदार खे हिकु धाड़ियल शेरू ऐं खैरू उन्हनि क़त्ल कयो। सर ये ॿई धाड़ियल पुलिस खे घुरबल त आहिनि पर घणनि ॾींहंनि खां उहे रूपोश आहे। मिस्टर सुखिया 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे हर हाल में गिरफ़्तारी करणी पवंदी। घरू खाते जी तरफ़ां ज़ोर पइजी वियो आहे। तूं पंहिंजी फौरी तौर कारकर्दगी ॾेखार न त चौथे ॾींहुं तूं डिसमिस हूंदे। जी सर, मां हाणे ई जांच में लॻी थो वञा। सर इन्हनि धाड़ियलनि जी सरपरस्ती उतां जो हिकु बासर ज़मींदार रईस बंकुल खान करे रहियो आहे। सर जेकॾहिं उनखे कानून जे साम्हूं केरु बि अचे उनखे न बख़्शियो वञे छो त कानून सभिनि लाइ बराबरि आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त बंकुल खान बि हुन में मुलविस आहे त उनखे बि लाकअप कयो। बंकुल ऐं शेरू मुझे नालो तो सूबेदार सुखियो पर आया ॾाढो ॾुखियो। हाणे ख़बर पवंदी। जेकॾहिं मीरा जी शादी शाहज़ेब सां थी वई त अॼु मिल्कियत मीरा वारनि जी थी वई। इहो मां कीअं बर्दाश्त कयां? हर हाल में इहा शादी रोकणी पवंदी मामा साईं। पोइ शाहज़ेब खे घोटे था छॾियूं, न हूंदो बास न वॼंदी बांसुरी। मामा साईं शाहज़ेब खे त असां घोटियूं पर ईअं करण सां असां बि घोटिजी वेंदासीं। त पोइ भाणजी छा कयूं? शाहज़ेब खे बि न मारियूं, मीरा खे बि न मारियूं, कजे त आख़िर छा कजे? इहा शादी कीअं रुकबी? ॿी वाह ई न आहे। मामा साईं शाहज़ेब खे दड़को तमाम ॾेई हितां भॼाए था छॾियूं या वरी शाह ज़मान खे अहिड़ो दड़को दाॻो ॾिजे जो हू पंहिंजे पुट शाहज़ेब खे विलायत मोकिले छॾे। भाणज शाह ज़मान दड़के दाबे में अचण वारो नाहे। मामा साईं शेरूअ जी ज़ाल राॼल शाह ज़मान जी पनाह में आहे न। जेकॾहिं असां शाह ज़मान खां फ़ैसिलो शिकायूं ऐं बदिले में मीरा जी ॿाह घुरूं त पोइ इहा शादी रुकिजी वेंदी। पर इहो फ़ैसिलो कंदो केरु? चीफ सरदार कंदो। मामा साईं जीअं खून जे बदिले खून, इज़त जे बदिले इज़त ऐं ॿाह जे बदिले ॿाह। शमीर खान ॻाल्हि त लखनि जी कई अथई पर जे चीफ सरदार असांजी मर्ज़ी मुताबिक़ फ़ैसिलो न करे त पोइ असां मीरा जी घुर फ़ैसिले वारे ॾींहुं कंदासीं, अजय वावेला न कंदासीं। जेकॾहिं चीफ सरदार असांजी ॻाल्हि न मञी त पोइ ॾोही असीं न आहियूं। शाह ज़मान हर हालत में ॾोही साबित थींदो मामा साईं। ठीकु आहे भाणज, बणी त बणी न त दाल मानी घणी। मां जल्दी चीफ सरदार सां राब्तो कंदुसि। साईं दादा ॾे ख़बर कहिड़ियुनि सोचनि में गुम आई? ख़ैर त आहे न? हाशिम यार संगत हिकिड़ी अधूरी ख़बर ॾिनी आहे। ख़बर? कहिड़ी ख़बर? हाशिम संगत ख़बर ॾिनी आहे त बंकुल ऐं दरिया खान ॿीहर सरदार साईं सां वारदात करण वारा आहिनि पर हू छा कंदा, कहिड़ी वारदात कंदा ऐं कॾहिं कंदा इहा का बि ख़बर कान्हे का। साईं दादा सरदार शाह ज़मान शींहं आहे शींहं। भली गिदड़ वलड़ करे अचनि पर शींहं जी हिकिड़ी गजगोड़ ॿुधी मैदान छॾे भॼी वेंदा आहिनि। पोइ बि हाशिम तोखे तयारु रहणो पवंदो। जेकॾहिं दुश्मन का बि हरकत कई उनजे लाइ हर वक़्तु असांखे तयारु हुजणु खपे। ऐं ॿियो त भाउ हाशिम दुश्मननि खे कमज़ोर न सम्झे। हाणे जेकॾहिं बंकुल या दरिया खान का बि हरकत कई न त मां उन्हनि खे उफट मारे छॾींदुसि। हाशिम चवी त मां दिलावर खे होशियार करे छॾियां। दिलावर खे चवण जी ज़रूरत ई न आहे। सरदार जी हिफ़ाज़त करण लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। हाशिम असां सरदार साईं खां परे आहियूं ऐं दिलावर सरदार साईं सां हर वक़्तु गॾु आहे। इन करे उनखे ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे साईं दादा भली तूं दिलावर खे ॿुधाए पर दिलावर खे ॿुधाइण या न ॿुधाइण सां फ़र्क़ु को बि कोन थो पए। पोइ बि हाशिम मता दिलावर सुभाणे मयार जे तव्हांखे ख़बर बि हुई पोइ बि तव्हां मूंखे न ॿुधायो। साईं दादा दिलावर खे भली ॿुधाए छॾ पाण त मयार लाहे छॾ। बाबा तू केरु आहे ऐं किना थो वञी? गरीब आहियां रोसी करण वञा
ॿुधो अथमि सरदार शाह ज़मान जे ॻोठ जा माण्हू ॾाढा सखी आहिनि, अलाह जे नाले ॾाढो ख़ैर कढनि था। सोचो त मां बि वञी वंड वठां उन्हनि खां। पर रेसा अव्हां केरु आहियो? मां सरदार शाह ज़मान जो ख़ासि। छा तूं सरदार शाह ज़मान आहीं? माफ़ कयो सरदार साईं, मां तव्हांखे न सुञातो। अव्हां जो कद बुत चेहरो पटको ॾिसी ऐं तव्हांजा शेपर ॾिसी मूंखे सम्झी वञणु घुरिजे हा त तव्हां ई सरदार शाह ज़मान आहियो। तूं सही माण्हू आहीं, मां सरदार शाह ज़मान ख़ान आहियां। न तूं सरदार शाह ज़मान न आहे, तुंहिंजो कद थोरो नंढो आहे। अड़े मां सरदार आहियां, तूं मञ। त पोइ गाॾी किथे अथई? गाॾी खटारा थी चुकी आहे, इन करे पाण सां गॾु खणा ई कोन। जेकॾहिं तूं सरदार शाह ज़मान आहीं त पोइ इहो ॿुधायो ज़मीन जा कागज़ किथे रखिया अथई? हा ख़बर आहे मूंखे, पर तोखे छो ॿुधायां त मां पैसा ऐं क़ीमती कागज़ बागारे बंगले ते रखंदो आहियां। बागारो बंगलो? हा सरदार साईं, भला ॿुधायो तव्हांजो बागारो बंगलो कहिड़ो आहे? असुल कोन ॿुधाईंदोसीं त बागारो बंगलो कहिड़ो आहे। तूं मञी या न मञी, मां तोखे कोन ॿुधाईंदुसि त बागारो बंगलो कहिड़ो आहे, छो त तूं सही माण्हू न आहीं। साम्हूं बंगलो बि नज़र अचेसि थो, तूं बि पुछे थो, बेवकूफ़। शेरू वाह जो भुल अथई, जेकॾहिं अॼु राति इहो कमु कयई त माला माल थी वेंदी। शमीर खान खोले ॻाल्हि कर। शाह ज़मान जो सिकी लधो पुट शाहज़ेब अॼु राति बाग वारे बंगले ते अकेलो हूंदो, सवाइ चंद नौकरनि जे उते केर बि नथो रहे। जेकॾहिं तूं शेरू शाहज़ेब खे अगवा थो करे त तुंहिंजी सोच खां वधीक तोखे ढूंढ मिलंदो। समझई कोन समझई? समझी वेंदी। ख़बर त पक्की आहे न? 100 सैकड़ो पक्की आहे ख़बर शेरू। हाणे ॾिसां त शाह ज़मान कीअं मुंहिंजी ज़ाल खे विहारे। ज़ाल वापसि वठंदोमांसि ऐं छोरे खे मारे छॾींदोमांसि। जेकॾहिं इहो नेकी जो कमु करे थो न त पोइ इनाम मां बि ॾींदोमांइ। वैसा शमीर खान सरदार शाह ज़मान ॾाढो कई वेठो आहे, मुंहिंजी ज़ाल खे बादी बणाई वेठो आहे। मां खेसि कॾहिं माफ़ न कंदुसि, मां पलाद कंदुसि। शाह ज़मान तुंहिंजा ॾींहं हाणे पूरा थी विया आहिनि, तोखे मरणो पवंदो। दिलावर मूंखे जेतिरी बि ख़बर हुई मूं तोखे ॿुधाई आहे ऐं हाशिम खे ॿुधाई आहे। साईं दादा, इहा मूंखे बि ख़बर आहे, दुश्मन असांजे लाइ खॾूं खोटे रहिया, पर मां उन्हनि दुश्मननि खे उन्हनि ई खॾुनि में पूरींदुसि जेके हू खॾूं असां लाइ खोटे रहिया आहिनि। मूं पंहिंजो फर्ज़ पूरो कयो दिलावर, हाणे मूंखे इजाज़त ॾे। साईं दादा, हाशिम कीअं आहे? हाशिम ठीकु आहे। साईं दादा, हाशिम भाउ खे ग़लतफ़हमी थी आहे। मां सम्झां थो दिलावर, पर मां छा कयां? हाशिम मञी नथो। चवंदा आहिनि त ॻाल्हियुनि सां वण बि टुटी पवंदा आहिनि, पर हाशिम भाउ खे यकीन ॾियार, मां नमक हराम न आहियां। मुंहिंजी अख ऐं दिलि ऐं नियत साफ़ हुई, पोइ बि हाशिम भाउ सभु सनत थींदी वियो। दिलावर, तूं हाशिम जो फिक्र न कर, हाशिम खे मां पाण सम्झाईंदुसि। हा यार साईं दादा, वारो कर, मुंहिंजो हाशिम भाउ वारनि खां सवाइ ॿियो केर बि न आहे। दिलावर, इहो कमु मां कंदुसि, पर तूं होशियारी सां रहिजाए। हाशिम खां पोइ सरदार जी हिफ़ाज़त करणु तुंहिंजो फर्ज़ आहे। साईं दादा, तूं वञी मुआरे कम खे खण, सरदार साईं जो तूं को बि फिक्र न कर। बंगुल ऐं दरिया खान जी का बि चाल कामयाब कोन थींदी। चङो दिलावर, यारो यारी। यारो यारो। हेलो शाह ज़मान, बंगुल खान थो ॻाल्हायां। शाह ज़मान खान, इज्जत सां राबिन खे वापसि कर, न त वॾो गंद थींदी। ख़बर आहे मूंखे त तूं गंद जो ढेर आहीं। राजुल मूं वटि साम तौरु आहे
उहा शेरूअ खे कॾहिं बि कोन मिलंदी। शाह ज़माना अॼु तोखे माथो मिंथ कयां, ईअं न थिए जो सुभाणे तूं मूंखे मिंथूं करीं। अड़े ॾिठल आहीं तूं, तोखे जेकी कुझु करणो आहे न करे वञजांइ, मोकल अथई। यादि रख बंगुल, तोखे राजुल कोन मिलंदी। इहा त तोखे सुभाणे ई ख़बर पइजी वेंदी त केरु थो कंहिंखे छा करे। फिलहाल त तुंहिंजो हाल ॾिसण वटो आहे। वेसोदा, शाह ज़मान पत्थर जो माण्हू आहे, पत्थर ॻाल्हियुनि सां न हथोड़नि सां टोड़ पाइनि। शेरू, उन पत्थर जे माण्हूअ खे बजरी करे ॾेखार त तोखे मुंहिंजा गुलनि जा हार पारायईं। इहा त सरदार शाह ज़मान खे सुबुह जो ख़बर पइजी वेंदी जॾहिं पेरनि हेठां ज़मीन निकिरंदसि ऐं शाह ज़मान जे ज़मीन ते किरंदो। इहो मंज़र केॾो न प्यारो हूंदो। इन जो मतिलब त राति शाह जे बेले में हूंदो। हा, शाह जे बेले में हूंदो। शाह ज़मान तव्हांजे कदमनि में हूंदो। इन जो मतिलब त वॾो गंद थींदो। दुश्मन कॾहिं बि ऐं कहिड़े बि वक़्तु हमलो करे सघे थो। उन करे असांखे हर वक़्तु होशियार रहणो पवंदो। दिलावर साईं, असां वॾी वोड़ कई आहे। सरदार सां वारदात वारी ॻाल्हि कूड़ी आहे। इहो सिर्फ़ अफ़वाह आहे। इन अफ़वाह हलाइण जो को मक़सद ज़रूर हूंदो। इहो अफ़वाह के छो हलायो, इन जी असांखे जांच करणी पवंदी। हाणे असां वटि एतिरो वक़्तु ई न आहे भगन जो असां अफ़वाह हलाइण जा सबब वेही पुछूं। मां सम्झां थो त इहा दुश्मन जी चाल आहे त जीअं सरदार शाह ज़मान जे वेढ़ाकनि ऐं हमदर्दनि जो तवजो सरदार शाह ज़मान ॾांहुं हलियो वञे ऐं दुश्मन लाइ ॿिया सभु पासा ख़ाली थी वञनि। दिलावर साईं, अव्हां ख़दशो सही आहे। मूंखे लॻे थो त दरिया खान ऐं बंगुल वॾी रांदि रचाइण वारा आहिनि। हा गुलामो, पर असां दुश्मन जी हर चाल नाकाम बणाए छॾींदासीं। बंगुल ऐं दरिया खान पहिरें नंबर जा फाड़िया आहिनि। उन करे हो कंहिं मुड़ुस माण्हू सां मुआदो कोन टकाईंदा। जेकॾहिं उन्हनि इहो हमलो कयो त उहो हमलो कंहिं कमज़ोर ते हूंदो। किथे दुश्मन चाचे पले जे घर ते हमलो न कंदा? ईअं बि थी सघे थो भगन। इन करे असांखे हर वक़्तु चाचे पले जे घर जे मथां नज़र रखणी आहे। पर चाचे पले जे घर खां वधीक सरदार शाहज़ेब खे खतरो आहे। हा दिलावर साईं, सही था चओ। सरदार शाहज़ेब बंगल ते अकेलो आहे। बस मां सम्झी वियुसि। ये भाड़िया सरदार शाहज़ेब ते हमलो कंदा ऐं जेकॾहिं उन्हनि इहे कयो त मां उन्हनि खे उपट मारे छॾींदुसि। अचो।
ज़मींदार जेकॾहिं का चालाकी कई तो फट मरी दे। माण्हू मारण आसान आहे छा? त तूं मूंखे छो थो मारणु चाहीं? मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मां शेरो आहियां, जंहिंखे बकरे चओ हुनजी ज़िंदगी खसिया। ऐं मूं लाइ माण्हू मारण ॾाढो सवलो आहे। तुंहिंजे पीउ शाह ज़मान मुंहिंजी ज़ाल राजुल खे नाहक बंदि रखियो आहे। हुन करे मां